अस्सलामुअलैकुम नाज़रीन, मां यहाँ किरण नाज़ अवां ॾिसी रहिया आहियो पंहिंजो पसंदीदा न्यूज़ चैनल सच्चाई न्यूज़। नाज़रीन, शिकारपुर मां रिपोर्ट शामिल कयूं था राशिद कुरैशी जी त शिकारपुर, ड्रखण, लखी, खानपुर, गढ़ी, यासीन समेत ज़िले जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में मुक़रर बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम सेंटरनि ते खुली आम बदमाशी ऐं बेनिफिशरीज़ खां लुट मार जारी आहे। हुकूमत पारां जारी कयल किस्त मां डिवाइस होल्डरनि, अल-फलाह बैंक अमले ऐं बिस्प ऑफिसर पाण में मिली भगत करे किस्त अचण शर्त मनमानियूं कंदे फ़ी कार्ड ते 1000 खां 2500 कटौती करे रहिया आहिनि, जॾहिं त उन किस्त में शामिल ममता ऐं फीडिंग जा आयल पैसा पाण हड़प कनि था ऐं उन्हनि खे रसीदूं बि कोन थियूं ॾिनियूं वञनि। जॾहिं त डिवाइस वारा तोड़े ऑफिसर औरतुनि जी सहूलियत लाइ सख़्त गर्मी हुजण बावजूदि शामियाननि तोड़े थधे पाणी जो को बि बंदोबस्त न कयो वियो आहे। औरतूं निटहण उस में कलाकनि जा कलाक इंतज़ार कंदे बेहोश थी वञनि थियूं। हितां जे मुतासिरीन इंतज़ामिया खां घुर कई आहे त अहिड़े माफ़िया ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वञे।